बल्दियात खाते जे सूबाई वज़ीर सईद नासिर हुसैन शाह चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ सियासी गंद साफ़ करे छॾियो आहे। बाक़ी रहियल गंद बि जल्द साफ़ थी वेंदो। एस न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लग़ारी मूजिबि हुन अहिड़ो इज़हार हैदराबाद ऐं कोटड़ीअ में सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट में तुर्कीअ जी कंपनीअ जे ताउन सां सफ़ाई वारे ॿिए मरहले जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब दौरान कयो। सईद नासिर शाह चयो आहे त हाणे हैदराबाद जे घर घर मां किचिरो खणी महफ़ूज़ हंधनि ते ठिकाणे लॻायो वेंदो। उन लाइ सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं तुर्कीअ जी कंपनी एल्ट्रास कमु शुरू करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर चयो आहे त असांजो नारो आहे त हाणे थींदो साफ़ हैदराबाद। हुन जो चवणो त हैदराबाद सिटी लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जे 134 यूसीस मां घर घर मां किचिरो खणण लाइ मजमूई तौर 225 जदीद गाॾियूं ऐं 1500 खां वधीक तरबियती अमलो कमु कंदो। उन्हनि चयो आहे त ईंदड़ साल जनवरी खां हैदराबाद जे बहिराड़ी तालके मां गंद खणण वारो कमु शुरू कयो वेंदो, जंहिं बाद टंडो मोहम्मद ख़ान ऐं ॿियनि इलाइक़नि ताईं कमु वधायो वेंदो। तक़रीब में इत्तलात खाते वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, आबपाशी खाते वारी सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो, डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सुमरो ऐं ॿिया बि शरीक थिया।